गुरु ही दुआ खणी पंहिंजा हथरा गुरु ही दुआ वसंदे हवस क्यों मुझी सिंध जा। सकाफती ॾियारो वेझो ईंदे ई झरझंग सिंध जा सकाफती रंग निर्वार थियण लॻा आहिनि। सिंध जे ॿियनि शहरनि जी लालू रैंक प्रेस क्लब में बि सकाफती ॾियारे जे हवाले सां तकरीब कोठाई वई। तकरीब दौरान प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे कसम पिणु खणायो वियो। सकाफती ॾियारे जे हवाले सां तकरीब में ॿारनि पारां टेबलोस पेश कया विया। तकरीब दौरान राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। उन मौके ते कलम धणियनि ॻाल्हाईंदे चयो त असीं जीअं अॼु इन लालू रंग प्रेस क्लब जे तरफ़ां प्रोग्राम में आयासीं। तमामु बहितरीनु प्रोग्राम हुयो ऐं ॾिठोसीं सिखियोसीं। असीं अवामी आवाज़ सां गॾु उन जी हिकिड़ी प्लेटफॉर्म ते त हीअ असांखे सिंधी सकाफ़त मिली। असीं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध हिकिड़ी असांजी तहज़ीब आहे। लालू रंग प्रेस क्लब वारनि जेको हिते लालू रंग में प्रोग्राम तरतीब ॾिनो, सिंधी सकाफ़त ऐं सिंधी मीडिया जो किरदारु तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीनु प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं इहो हुननि साबित कयो आहे हितां जे सहाफ़िन त असां पंहिंजी सकाफ़त सां प्यार था कयूं। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियूं सिंधी मीडिया वारनि जा, जिन हिन अवामी आवाज़ वारनि जा त जिन ही हेॾो वॾो प्रोग्राम ॾिनो, प्लेटफॉर्म ॾिनो। इंशाअल्लाह ताला इनखे असां आपका एजुकेशन तरफ़ां तमामु ज़बरदस्त करे मल्हाईंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।